औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जंहिं पूरी काइनात खे ख़लक़ कयो। दुरूद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जंहिंखे अल्लाह पाक पूरी इंसान ज़ात लाइ मोलम बणाए मोकिलियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तुम सभु खैरियत सां हूंदा, ठीक हूंदा। दोस्तों, मुंहिंजे चैनल में मेहरान एजुकेशन में तव्हां सभिनी खे भलीकार। SST प्रिपरेशन जे हवाले सां जेके असांजी सीक्वेंस वाइज़ जेको आहे सब्जेक्ट वाइज़ सीरीज़ हली रही आहे, उन में ॼाऊं तव्हां वटि सिंधी सब्जेक्ट जा MCQs खणी आयो आहियां पार्ट 3। उहे दोस्त जेके जिन SST जी जेको आहे टेस्ट ॾिनी हुई या जिन न ॾिनी हुई, उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वीडियो खे एंड ताईं ॾिसनि। ऐं उहे दोस्त जेके मुंहिंजे चैनल खे ॾिसी रहिया आहिनि ऐं अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे, उन्हनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट्स करियो। थैंक यू। अचो त हाणे हलूं पंहिंजे जेको आहे MCQs जी तरफ़। नंबर पहिरियों MCQs जेको मूं SST जो जेको गुज़िरियल पेपर हो, डेट मूंखे यादि न आहे पर उन मां मूं कढियो आहे त हिन में 2 या 3 MCQs अहिड़ा आहिनि जेके असांजे पेपरनि में अची विया आहिनि। रिपीटेशन जे हवाले सां जेको आहे उहे मूं हिन में लिखिया आहिनि। नंबर पहिरियों MCQ आहे सिंधी में पहिरियों साहिब दीवान शाइर केरु हो? A गुलाम मोहम्मद गदा, B अब्दुल करीम गदाई, C मिर्ज़ा खलील बेग, D खलीफ़ो गुल मोहम्मद। त इन जो सही जवाब आहे D खलीफ़ो गुल मोहम्मद। उन खां पोइ नंबर ॿियो MCQs बि असांजी जेको आहे टेस्ट में अची चुको आहे। नंबर ॿियो MCQ आहे अख़बार अल वहीद कंहिं जारी कई? A परमानंद मेवाराम, B ताज मोहम्मद अमरूठी, C मौलाना अब्दुल सलाम, D दीन मोहम्मद वफ़ाई। अच्छा दोस्तों, हिन जेको क्वेश्चन ते जेको आहे मूं जेको आहे इलाही ॻोल्हा कई आहे त जेका अख़बार अल वहीद जेका आहे न उहा 15 मार्च 1920 में छपिजी हुई कराची मां। किथां? कराची मां। जेको असांखे गूगल ॿुधाए पियो उहो आउं तव्हां सां शेयर थो कयां। 15 मार्च 1920 कराची मां जेको आहे छपिजी हुई। ऐं जेको हींअर जेके पेपर रिसेंटली थिया आहिनि SST जा, उन्हनि में तक़रीबन जिन बि दोस्तनि हल करायो आहे यूट्यूब ते, त उन्हनि सभिनी जेको आहे दीन मोहम्मद वफ़ाई करायो आहे। त अख़बार अल वहीद कंहिं छपराई? दीन मोहम्मद वफ़ाई छपराई। ठीकु आहे, पर गूगल असांखे ॿुधाए थो त अख़बार अल वहीद हाजी अब्दुल्ला हारून छपराई। कंहिं छपराई? हाजी अब्दुल्ला हारून। ही जेको क्वेश्चन हिननि खयो आहे इहो चौथे जी समाजी ब्याज जे किताब में आहे। त उन में जेको आहे दीन मोहम्मद वफ़ाई जो नालो आहे, पर गूगल जेको आहे हाजी अब्दुल्ला हारून जेको आहे ॿुधाए पियो त पहिरीं ॻाल्हि त अख़बार अल वहीद जेका छपिजी हुई 15 मार्च 1920 में छपिजी। ठीकु आहे, त इहा तारीख़ जेको आहे मैंशन न आहे, पर इहा मूं हिते ॼाणाई आहे त इहा तव्हां ज़हन में रखी लाहिजो त 15 मार्च 1920 में अख़बार अल वहीद छपी। हाणे हिते जेको आहे ऑप्शन सर हाजी अब्दुल्ला हारून आहे कोन, त हिते दीन मोहम्मद वफ़ाई जेको आहे इहो ई सही थींदो, छो जो चौथे क्लास जे समाजी ब्याज जे किताब में इहो क्वेश्चन लिखियलु आहे। उन में हिन जो जवाबु दीन मोहम्मद वफ़ाई आहे, त उन हिसाब सां हिन जो सही जवाबु दीन मोहम्मद वफ़ाई थींदो। त जेकॾहिं नेक्स्ट टाइम जेकॾहिं उन में ऑप्शन में हाजी अब्दुल्ला हारून अचे त पोइ तव्हां गूगल खे फॉलो कजो। अॻिते हलूं था। हाणे उन खां पोइ आहे शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे खे चयो वञे थो? A सिंध जो चासर, B शाह लतीफ़ जो मुबशर, C सिंधी अदब जो विहाउ तारो, D उहे टई। त इन जो सही जवाबु थींदो D उहे टई। उन खां पोइ आहे किताब यूनानी ॾंद कथाऊं। किताब यूनानी ॾंद कथाऊं कंहिं लिखियो आहे? A सूरदास, B अब्दुल्ला मल्ला, C अब्दुल्ला ईसर, D यूसुफ शाहीन। त इन जो सही जवाबु आहे अब्दुल्ला ईसर। उन खां पोइ आहे किताब सिंधी अदब जो अदबी जाइज़ो लिखियो आहे?
ए परवीन मूसा मेमण, बी नूर अफरोज़ ख्वाजा, सी ज़ेबुन्निसा मुसरत। त इन जो सही जवाबु आहे परवीन मूसा मेमण। किताब सिंधी अदब जो जाइज़ो लिखियो आहे परवीन मूसा मेमण। उन खां पोइ आहे किताब लाड़ जा माग मकान जो लेखक केरु आहे? लाड़ जा माग मकान किताब कंहिंजो लिखियलु आहे? ऑप्शन आहिनि ए सफ़दर शाह, बी रानोशर, सी गुदुमल हजाणी, डी मोहम्मद सूमार। तंहिंजो सही जवाबु आहे मोहम्मद सूमार, डी मोहम्मद सूमार। उनखां पोइ आहे किताब क़ुरान शरीफ़ ऐं ॿारड़ा जो लेखक आहे? ए सरदार अहमद गडाणी, बी मौलाना शफ़ी समेजो, सी मौलाना ताज मोहम्मद सिंधी ऐं डी ग़ुलाम मुस्तफ़ा मुश्ताक। तिन जो सही जवाबु आहे ए सरदार अहमद गडाणी। अॻिते हलूं था। अच्छा, उनखां पोइ आहे क्वेश्चन नंबर 8, टालपुर दौर में कहिड़े शाइर सुर केॾारे खे क़ौमी शाइरी जे इज़हार जो ज़रियो बणायो? ए ख़लीफ़ो नबी बख्श, बी नानक यूसुफ, सी गहरां फ़कीर जतोई, डी ईसर लाल। तिन जो सही जवाबु आहे ख़लीफ़ो नबी बख्श। अच्छा, उनखां पोइ ही अची विया आहिनि असांजा ग्रामर जा, सिंधी ग्रामर जा क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 9 आहे प्रयोग कर्मणी में कर्मणी लफ़्ज़ जो मतिलबु आहे ड्रेस सां लाॻापो? ए फ़ाइल सां, बी मफ़ूल सां, सी उहे ॿई, डी को बि न। त हिन जो सही जवाबु थींदो बी मफ़ूल सां। दोस्तो, प्रयोग कर्मणी, प्रयोग कर्तरी, प्रयोग भावी, इन्हनि ते मुंहिंजी पूरी वीडियो ठहियलु आहे यूट्यूब ते। जेकॾहिं इनखे तव्हांखे सम्झणो आहे सुठे नमूने सां त मुंहिंजे चैनल खे विज़िट कयो ऐं उन में इहा वीडियो अपलोड थियल आहे। उन में तव्हां ॾिसो, उन में मूं बहितरीनु नमूने सां सम्झायो आहे प्रयोग कर्मणी, प्रयोग कर्तरी, प्रयोग भावी। थैंक यू। उनखां पोइ क्वेश्चन आहे फ़ेल जी उहा सूरत जा ॾेखारे त फ़ेल वारो कमु गुज़िरियल वक़्त में थी चुको आहे त उनखे फ़ेल जो ज़मान डेश चइबो आहे। माना असांखे फ़ेल जी उहा सूरत, उहो कमु ॾेखारे जेको गुज़िरियल वक़्त में थी चुको हुजे। अंग्रेज़ी में हिनखे चइबो आहे पास्ट परफेक्ट टेंस। सिंधी में हिनखे छा चइबो आहे? ए ज़मान माज़ी मदामी, बी ज़मान माज़ी मुतलिक, सी ज़मान माज़ी मुतशकी, डी ज़मान माज़ी करीब। त हिन जो सही जवाबु थींदो बी ज़मान माज़ी मुतलिक। ही हुई असांजी अॼु जी वीडियो पार्ट 3 सिंधी जा MCQs। वीडियो तव्हांखे कीअं लॻी पंहिंजी कमेंट्स में राय ज़रूरु ॾिजो। ओके, अल्लाह हाफ़िज़, टेक केयर।